जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों अॼु वरी ॻाल्हि कंदासीं गुरुग्राम सांप नगड़ी जिते असांजे भगवान श्री झूलेलाल साईं जो मंदिर है, जेके झूलेलाल साईं तपोभूमि मंदिर चईंदा आहिनि। ऐं पूरो जेको उते जो गांव वारा आहिनि गुजर समाज जा आहिनि, उहे उनजी तन मन धन सां सेवा अॼु खां वठी न कई पीढ़ियुनि खां ॿिया कनि उन मंदिर भगवान श्री झूलेलाल साईं जी सेवा। तो दोस्तों अॼु हिन जगह ते पहुती अथव दिल्ली जी हिकिड़ी संस्था जंहिंजो नालो आहे दिल मुंहिंजो सिंधी। ये संस्था पहुती है ऐं हुते जेॾीमहिल भगवान श्री झूलेलाल साईं जा इन्हनि दर्शन कया तो इन्हनि जो मन एतिरो ख़ुशि थियो, प्रसन्न थियो ऐं राज़ी थियो कि इन्हनि उते पूरे गांव जे अॻियां घोषणा कई अथनि। उहा घोषणा इहा आहे कि अचण वारो जेको 23 मार्च जो चेटीचंड आहे, 2023 जो चेटीचंड आहे, उहो जेको ये संस्था है दिल मुंहिंजो सिंधी, उहा संस्था उते मनाईंदी। उन्हनि घोषणा कई है कि असां दिल्ली में काफ़ी सैकड़ों ही तादाद में असां सिंधी उते पहुचंदासीं ऐं वॾे ही धूमधाम सां चेटीचंड मनाईंदासीं। हालांकि उते गांव वारा भी पिछले अनेकों वर्षन का चेटीचंड उत्सव बड़े धूमधाम से मनाईंदा आहिनि, पर इहो पहली बार थींदो, इतिहास में पहली बार थींदो कि असांजा इष्ट जेका भगवान श्री झूलेलाल साईं आहिनि उन जी पूजा आराधना लाइ करे पहली बार सिंधी समाज उते मौजूद हूंदो। असांखे संस्था जे माण्हुनि जानकारी ॾिनी, उहे ॿुधायो कि हिन चेटीचंड ते उते कुझु ख़ासि हूंदो, जीअं कि उते जो भंडारो संस्था जी तरफ़ां हूंदो, उते जो बहिराणो संस्था जी तरफ़ां हूंदो, उते गायक कलाकार जेका इंडिया लेवल मां उहे घुराईंदा, जेका उते सिंधी में बाक़ाइदा भजन कीर्तन ऐं झूलेलाल साईं खे मनाईंदा। त दोस्तों ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं ॾाढी हर्ष जी ॻाल्हि आहे। अभी तू खाली दिल्ली वारनि लाइ न, पूरे हिंदुस्तान लाइ करे हर्ष जी ॻाल्हि आहे कि भगवान श्री झूलेलाल साईं जो मंदिर तपोभूमि मंदिर आहे उते पहिरीं बार सिंधी समाज पहुची करे ऐं भगवान श्री झूलेलाल साईं जो ॾाढो धूमधाम सां चेटीचंड जो महोत्सव मनाईंदो। ऐं जीअं कि उते गांव वारा त हर साल मनाईंदा आहिनि, पर इहो इतिहास में पहिरीं बार दर्ज थींदो कि सिंधी समाज पंहिंजी उते हिकिड़ी हाज़िरी पियो लॻाए चेटीचंड ते। दिल मुंहिंजो सिंधी हिन संस्थान पंहिंजा एक्सपीरियंस शेयर कंदे ॿुधाइनि कि असां हिन जेॾीमहिल मंदर में पहुतासीं त असांखे हिकिड़ी अद्भुत सी शांति, हिकिड़ो अद्भुत सो आनंद ऐं हुते जोत इत्यादि ऐं भगवान श्री झूलेलाल साईं जा दर्शन करे असांखे एतिरी प्रसन्नता थी ऐं एतिरी ख़ुशी थी कि असां हुनजो बखान नथा करे सघूं। ऐं इन सभु मंदर जा दर्शन करे ऐं जोत जा दर्शन करे असांजे दिलि मां इहा आवाज़ निकिती कि हिन दफ़ा जो चेटीचंड असां हिन ई मंदर में मनाईंदासीं। ऐं तंहिंजे अलावा जीअं उन्हनि गांव वारनि सां मुलाक़ात कई, हिन इतिहास जे बारे में पतो लॻायो त उहे हैरान थी विया कि वाक़ई में अॼु खां वठी न पिछले अलाए केतिरियुनि पीढ़ियुनि खां इहे गुजर समाज वारा भगवान श्री झूलेलाल साईं जी सेवा पूजा आराधना ॿिया कनि। तो दोस्तों मां पूरे सिंधी समाज के, अभी तो इंडिया ही न वर्ल्ड लेवल ते सभी सिंधी समाज के यही चईंदुसि कि तव्हां भी वधीक मां वधीक संख्या में इन भगवान श्री झूलेलाल मंदिर तपोभूमि ते पहुची करे भगवान श्री झूलेलाल साईं जा दर्शन करो ऐं दर्शन जा लाभ खणो। जय श्री झूलेलाल।